अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नाशियतल लैलि हिया अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। जागण मजा जस जन अल्लाह सियोरियो लाहे थो लतीफ़ चए मथा क़ल्ब कस वरनह कजाए वस सुबुह ताईं सैयद चए मोह वेढ़े मुअन जीअं सुती संझई ओ जागा खिन खे जातई न ॾेई हथां तो पेई कचो चवी के चिन खे बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। बरादरान इस्लाम, मुझा मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, अव्हांखे ख़बर आहे त ही शौबान जो महीनो हली रहियो आहे, जंहिंजी 15 जी रात शब बरात उहा रात आहे जेका जागण ऐं इबादत करण जी रात आहे। शौबान खां पोइ रमज़ानुल मुबारक जो पाक महीनो बि अचण वारो आहे, जेको सारो ई महीनो अल्लाह जी इबादत ऐं बंदगी, सियाम ऐं क़याम जो महीनो आहे। अल्लाह ताला जा बांहा अहिड़नि बाबरकत मौक़नि ते जागी पंहिंजे रब खे रिझाए विया। अॼु बि अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त जागण छा आहे, उजागे जी अहमियत छा आहे। ख़ौफ़ ख़ुदा जे अंदरि जेकी बांहा नेणनि मां नीर वहाइनि था, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात वटि उन्हनि जो छा अजुर ऐं छा इनाम आहे। दोस्तो, जागण जियापो आहे, निंड मौत जी भेण आहे। रात जो जागण भाग ऐं वक़्त जी कुंजी आहे, घणी निंड निभाग आहे। रात जो वक़्तु ख़ासि रब जे रहमतुनि ऐं बरकतुनि जे वसकारे जी वेल हूंदी आहे। रात जी निमाज़ फ़र्ज़नि बैदि सभ खां भली निमाज़ हूंदी आहे। रात जे वक़्तु
अल्लाह ताला आसमाननि जा दरवाज़ा खोलाईंदो आहे। रात जो दुआऊं क़बूल कयूं वञनि थियूं, हाजतमंदनि जूं हाजतूं पूरियूं कयूं वञनि थियूं, दर्दमंदनि जा दर्द, कर्ज़दारनि जा कर्ज़, मर्ज़ वारनि जा मर्ज़ लाथा वञनि था। रात जो जागण नबियन वलियन बरगुज़ीद ऐं भलारन वाहन जो तरीक़ो आहे। रात जो जागण पैगंबरन जी पर्रा, वलियन जी विंदुरा, आरिफन आशिकन ऐं औलियान जो तरीक़ो आहे। बदकारम जूं मेरायूं मदायूं रात जे वगड़े में धोतियूं वेंदियूं आहिनि। रात जो जागण गुनहगारनि खे धोई छॾींदो आहे। गुनहगारनि जा गुनाह धोपिजी वेंदा आहिनि। मुस्नद अहमद में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, मुझे आका रहमत वारे हबीब अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो वियो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फिलाणो माण्हू रात जो जागी नमाज पढ़ंदो आहे, सुबुह जो चोरी कंदो आहे। पाण फरमायाऊं रात जो जागण नमाज पढ़ण जल्द उनखे इन ॻाल्हि खां रोके विझंदो जेको तूं चवीं थो। मुस्नद अहमद में हीअ बि रवायत आहे त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो। हज़रत हबीब करीम सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु अन्हु के फरमायो, क़ियामुल अब्द फ़ी जौफ़िल लैल युकफ़िरुल ख़ताया। बानी जो रात जे पेट में क़याम करण गुनाहनि खे मेटे छॾे थो। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब उन खां पोइ क़ुरान करीम जी आयत तिलावत कई। आका फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम खौफन व तमआ। उन्हनि जा पासा बिस्तरनि खां जुदा रहनि था, ख़ौफ़ ऐं उम्मीद जे विच में पंहिंजे पालणहार खे पुकारनि था। रवायत में अचे थो त रात जो तहज्जुद जी नमाज पढ़ण वारा बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। तफ़सीर दुर्र मंसूर में ऐं बेहक़ी में रवायत अचे थी, असहाबियाणी हज़रत अस्मा रज़ियल्लाहु ताला अन्हा रवायत करण वारी आहे त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, क़यामत वारे ॾींहुं सभु माण्हू हिकु मैदान में गॾु कया वेंदा। पोइ हिकु पढ़ो ॾींदड़ पढ़ो ॾींदे ऐलान कंदे चवंदो, ऐनल लज़ीन कानो ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i। उहे माण्हू काथे आहिनि जिन जा पासा बिस्तरनि खां जुदा रहंदा हुआ, पोइ उहे उथी बीहंदा पर तमामु थोरा हूंदा। फयदखुलूनल जन्नत बिग़ैर हिसाब सुम्मा युमरु साइरुन नास इलल हिसाब। पोइ बिना हिसाब जे जन्नत में दाख़िल थींदा। पोइ सभु माण्हुनि जे हिसाब वठण जो अमल कयो वेंदो। मालूम थियो त ए तहज्जुद अदा करण वारा रब काइनात तुंहिंजे मथां ख़ासि फज़ल फरमाए बिना हिसाब किताब जे अॻ में तोखे जन्नत में मोकिलींदो। पोइ मशर जे मैदान वारनि जो हिसाब थींदो। उहे शबेदार, उहे रातियूं जागी गुज़ारण वारा बिना हिसाब किताब जे जन्नत में रवाना कया वेंदा। सुभान अल्लाह। सारो जहान ॾिसंदो, सारी इंसान ज़ात पसंदी त रातिनि जे जागण वारा बग़ैर हिसाब जे जन्नत में रवाना थी वेंदा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मुसलमानो, सारी रात सुम्ही गुज़ारण ऐं न जागण शैतानी हरकत सबब हूंदो आहे। सही बुखारी में
हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रदियल्लाहु अन्हु खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो वियो त फ़िलाणो माण्हू सुतो पियो हूंदो आहे तां जो सुबुह थी वियुसि तॾहिं बि सुतल आहे। मुंहिंजे आका फरमायो बाल शैतान फी उज़ुनिही उन माण्हूअ जे कन में शैतान पेशाब कयो आहे इन जे करे सुतल आहे। रात जो सुम्हे देर सां सुबह जो उथे देर सां न निमाज़ न ज़िक्र न अज़कार। मुझे आका मदीने वारे ताजदार जी हदीस सही बुखारी मुस्नद इब्न अबी शैबा मुस्नद अहमद जे अंदर आहे। मुझे आका फरमायो तो वो मानू जेको देर ताईं सुतल हुंदो आ उन जे कन में शैतान मुट्री वेंदो आ पेशाब कंदो आ। बाल शैतान फी उज़ुनिही। दोस्तों महरूम आ उहो जेको रात जे जागण खां महरूम आ। कामयाब आ उहो जंहिंखे रात जी निमाज़ नसीब आ रात जे घड़ियुनि में ज़िक्र इलाही जी सआदत नसीब आ। सही मुस्लिम में हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आ हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अफ़्ज़लुस सियाम बअद रमज़ान शहरुल्लाहिल मुहर्रम व अफ़्ज़लुस सलात बअदल फरीदत सलातुल लैल। रमज़ान खां पोइ सभ खां भला रोज़ा अल्लाह जे महीने मुहर्रम जा रोज़ा आहिनि ऐं फ़र्ज़ी निमाज़ुनि खां पोइ सभ खां भली निमाज़ रात जी निमाज़ आहे यानी तहज्जुद। तिरमिज़ी में हज़रत मौला अली शेर जली हक़ जो वली करमल्लाहु वजहुल करीम फरमाए थो उन खां रवायत आहे। तिबरानी कबीर में हज़रत अब्दुल्लाह बिन उमर खां रवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेहिश्त में हिकु बाला खानो आहे यानी माड़ी या महल आहे जंहिंजे अंदर खां ॿाहिरि नज़र अचे थो ॿाहिरि खां अंदरि नज़र अचे थो यानी उहो हिकु शीश महल ठहियल आहे। हज़रत अबू मालिक अशअरी रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो कंहिंजे लाइ आहे। मुझे आका फरमायो लिमन अताबल कलाम व अतअमत ताम व अदाम सियाम व सल्ला लिल्लाहि बिल्लैलि वन्नास नियाम। जंहिं गुफ्तार खे पाकीज़ बनायो यानी ॻाल्हायईं त कंहिंखे गार न ॾिनई कंहिंजी गिला न कयईं कंहिंजी शिकवा न कयईं कंहिंजी दिलि आज़ारी न कयईं हमेशह ॻाल्हायईं त अख़लाक़ सां सुहिणी ॿोलीअ में सुठनि लफ़्ज़नि में ॻाल्हाइण वारो हो। उन खां पोइ मुंहिंजे आका फरमायो माण्हुनि खे मानी खाराइण वारो ऐं रोज़नि ते हमेशगी करण वारो माण्हुनि जे सुतल हुजण महल रात जो बि जेको इबादत कंदो आहे जन्नत जो वो शीश महल उन खुशबख्त ले आहे जेको नरम ऐं मिठो ॻाल्हाईंदो आहे माण्हुनि खे मानी खाराईंदो आहे फ़र्ज़ी रोज़नि ते पाबंदी कंदो आहे ऐं जॾहिं माण्हू ग़फ़लत जी निंड में अलहूट हूंदा आहिनि त उथी तहज्जुद जी निमाज़ अदा कंदो आहे। मुंहिंजे आका फरमायो उनखे उहा जन्नत जी महलात मिलंदी उहो सुल्तानी सुहाग निंडुनि वारनि खे न मिलंदो। तॾहिं भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमायो त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी तो जो साणे भाइयो सो मांझा दे जो माग सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले। दोस्तों ससुई सुती त पुनल विञाए वेठी ग़फ़लत जी निंड पुनल खां परे करे छॾींदी आहे। ई कम कमीणनि जीअं सुमन पत्थर पेर डिघा करे निंड्रां निभागनि खे ओ भाला अचनि से पिरी कीअं पसंदि जन नेण घेराया निंड ते।
अगर गमन दुखन जा दुखायल आहियो, सूरन जा सतायल आहियो, कर्जन में वकोड़ियल आहियो, मिट माइट हथ कढी विया, पंहिंजा परावा धार थी विया, को अवां जो हाल भाई नाहे तब न घबरायो न परेशान थियो। जॾहिं रात थे दुनिया जा माण्हू सुम्ही पवन, अवां उथी तहज्जुद जा नफ़िल पढ़ी पांद गिचीअ में पाए निमाणा ऐं न्याज़मंदीअ सां पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक अॻियां वेही अंदर जा अहवाल ओरियो ॾिसो त कीअं थो करम थिए। हज़रत याकूब अलैहिस्सलाम वांगुरु चओ, इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह, मां पंहिंजे दर्द ऐं ॾुखनि जी दाह अल्लाह खे थो ॾियां। ओ मुंहिंजा मौला, माइटनि तंग कयो आहे, भाइर बेज़ार आहिनि, सौट छॾे विया, दोस्त न रहिया आहिनि, हर को लालच फ़िरेब में आहे, बच्चा इज़त नथा कनि। ओ मुंहिंजा मौला, दुनिया जे दर्दनि जे दरियाह में गोता थो खावां, लेकिन ओ मुंहिंजा मौला, तूं त अरहमुर राहिमीन आहीं, भला तुंहिंजो दर छॾे काॾे वञा। जीअं हज़रत याकूब पंहिंजे बच्चे यूसुफ अलैहिस्सलाम जे फ़िक्र में, ए मुंहिंजा मौला तोखे दर्दनि जी दाह ॾिनी हुई, अॼु मां बि तोखे ई दर्दनि जी दाह थो ॾियां। पोइ ॾिसो त अल्लाह करीम कीअं न अव्हां जूं आज़ियूं अघाए थो, दाहूं वरनाए थो। उथी रात सुर तूं बाॾाए अदा, मिठी निंड निड़नि जी फिटाए अदा, उथी रात सुर। हिकु बुज़ुर्ग फरमायो त असांखे जो कुझु मिलियो तहज्जुद जी निमाज़ जे करे मिलियो। तिरमिज़ी में रवायत आहे, असांजे आका रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, लियकूम औ लियुसल्ली हत्ता तरिम क़दमाहु औ साक़ाहु, पाण क़याम कंदा हा, निमाज़ पढ़ंदा हा, एस ताईं जो संदन पेर मुबारक या पिनियूं मुबारक सुॼी वेंदियूं हुयूं। अर्ज़ कयो वेंदो हो, आका एतिरी इबादत, अवां जा कदम सुॼी था वञनि, अवां जा पेर सुॼी था वञनि, पिनियूं मुबारक सुॼी थियूं वञनि। मुंहिंजा आका फरमाईंदा हुआ, अफला अकूनु अब्दन शकूरा, छा मां पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार बानो न हुजां। दोस्तो, दुनिया जा माण्हू ॾींहं जो इंतज़ार कंदा आहिनि, पर अहले दिल ऐं अहले बातिन रात जो इंतज़ार कंदा आहिनि। रात अचे त पंहिंजे पालणहार सां मनाजात कनि। इमाम तिरमिज़ी किताब दुआ में ऐं इब्न अबी दुनिया किताब तहज्जुद में हज़रत अबू उमामा बाहिली रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलैकुम बिक़ियामिल लैल फ़इन्नहु दाबुस सालिहीन क़ब्लकुम व इन्न क़ियामल लैल क़ुर्बतुन इलल्लाहि व मनहातुन अनिल इस्मि व तकफ़ीरुल लिस्सय्यात व मतरदतुल लिद्दाए अनिल जसद। तव्हां ते रात जो क़याम ज़रूरी आहे, छो त उहो अव्हां खां अॻियनि सालिहनि जो तरीक़ो आहे, ऐं बेशक रात जो क़याम करणु अल्लाह जे क़रीब कंदड़ आहे, गुनाहनि खां बचाईंदड़ आहे, ख़ताउनि खे मेटींदड़ आहे, ऐं जिस्मनि जूं बीमारियूं दूर कंदड़ आहे। इन हदीस पाक में सुने सरदार पंहिंजी उम्मत मथां शब बेदारी इबादत गुज़ारी खे लाज़मी फरमाईंदे उन जा 5 फ़ाइदा बयान कया त जेको रात जो जागी इबादत करे थो, सब खां पहिरियां रात जो जागण ऐं तहज्जुद जी निमाज़ अदा करणु सालिहनि जो तरीक़ो आहे। नंबर 2, रात जो जागण रब जे क़रीब कंदड़ा, अल्लाह राज़ी थींदो आहे, उन्हनि जो दुआऊं क़बूल कंदो आहे।
नंबर 3 गुजरल हयाती जे थियल गुनाहन के रात वारी इबादत मिटींदी आहे। आइंदा ज़िंदगी में गुनाहन का बचण जी अल्लाह करीम तौफ़ीक़ अता कंदो आहे। रात जो जागण जिस्म जो बीमारियों दूर कंदड़ आहे। रात जी नमाज में जिस्मानी सेहत जो राज रखियल आहे। छो त रात जो जागण ॾींहं वारी ज़िंदगी ते गहरा असर छॾींदो आहे। रात जो जागण वारे जे अखियुनि में मोहब्बत जो खुमार, पेशानी ते अनवार ऐं गुफ़्तार में मिठास पैदा थींदो आहे। चेहरे ते कुदरती चमक दमक ईंदी आहे। माण्हुनि जे दिलनि में ख़ुदि ब ख़ुदि उन लाइ मोहब्बत पैदा थी पवंदी आहे। तहज्जुद गुज़ार माण्हू जंहिं वटि बि जाइज़ कम लाइ वेंदो आहे त उहो ख़ाली न मोटंदो आहे, छो त अल्लाह हुन जे मुंहं में मणिया पैदा कंदो आहे। दोस्तो, बीमारनि खां बचणु चाहियो था त ॿ कम कयो। हिकु राति जो तहज्जुद जी नमाज़ अदा कयो, ॿियो नफ़ली रोज़ा रखो। छो त सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, सोमो तसिहो, रोज़ा रखो त जीअं अव्हां सेहतमंद थियो। हुज़ूर रहमत वारे हबीब फरमायो, रोज़ा रखो त जीअं अव्हां सेहतमंद थियो। तिबरानी में मुस्नदुल बर्रा में हदीस आहे। हज़रत समूरा बिन जुंदब रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो, असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त थोरी या घणी रात जी नमाज़ ज़रूर अदा कयो। तिबरानी में अयास बिन आया खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला बुद्द मिन सलवातिन बिलैलिन वलौ हलब शातिन वमा कान बअद सलातल इशाए फहुव मिनल लैल। रात जी नमाज ज़रूरी आहे, थोड़े खणी बकरीअ जे ॾुहण जेतिरी देर हुजे। ऐं सोमाणी जी नमाज बैदि जेका नमाज पढ़ी वञे सा रात जी नमाज आहे। दोस्तो, सुम्हणी सुम्ही उथण खां पोइ तहज्जुद जो वक़्तु शुरू थींदो आहे, पर तहज्जुद नमाज लाइ अफ़ज़ल वक़्तु इहो आहे जो रात जा 2 हिसा गुज़रे वञनि त पोइ पढ़ो, यानी रात जो 2 बजे खां पोइ पढ़ो। तहज्जुद जी नमाज में बरकातूं पढ़ियूं वेंदियूं आहिनि। हर रकात में अलहम्द खां पोइ 3 भेरा कुल हुवल्लाह, मुकम्मल 8 रकातूं, 4 नफ़िल या 6 नफ़िल पढ़िया वेंदा आहिनि, 12 रकातूं। पर जेकॾहिं 12 रकातूं नफ़िल तहज्जुद अदा कयो त पहिरीं रकात में अलहम्द खां पोइ 12 भेरा कुल हुवल्लाह, ॿी रकात में अलहम्द खां पोइ 11 भेरा कुल हुवल्लाह, वरी सलाम मराए ॿीहर पढ़ंदव। पहिरीं रकात में 10 भेरा अलहम्द खां पोइ कुल हुवल्लाह, ॿी रकात में 9 भेरा। ईअं हिकिड़ो भेरो सूरह इख़लास घटि कंदा ईंदव त आख़िरी रकात में हिकिड़ो भेरो सूरह इख़लास खां पढ़ी वेंदी। सूरह फातिहा खां पोइ 1 भेरो कुल हुवल्लाह शरीफ़ पढ़ियो वेंदो। अव्हां जो तहज्जुद बि अदा थी वेंदो त मुस्तहब तरीक़ो बि अदा थी वेंदो। बुज़ुर्गान दीन में केतिरा अहिड़ा थी गुज़रिया जेके सोमाणीअ जे वुज़ूअ सां फज्र जी नमाज़ पढ़ंदा हुआ। कंहिं बुज़ुर्ग फरमायो आहे त 40 साल थिया आहिनि, मूंखे कंहिं शइ जो ॾुख न आहे सवाइ बाख फुटण जे। साईं, भला बाख फुटण ते ॾुख छो थो करी? अल्लाह जे वलीअ फरमायो, इन जे लाइ त बाख फुटंदी आहे त मुंहिंजी इबादत खुटंदी आहे। चाहींदो आहियां कॾहिं एॾी वॾी राति थिए जो बाख न फुटे, मां इबादत करे ढो कयां। असांजी निंड पूरी नथी थिए, अल्लाह वारा चवनि था त राति वॾी थिए त असीं इबादत कयूं। दोस्तो, उन्हनि पंहिंजे महबूब जे रुखे ज़ेबा जो को तजल्लो ॾिठो आहे, जे न त जागण वारनि खे जागण मां कहिड़ो मज़ो।
रात जी तन्हाई अक्सो इंसान के कल्ब जो हुजूर ऐं इबादत जो सुरूर नसीब कंदी आहे। क़ुरान करीम जे पढ़ण जो मज़ो मिलंदो आहे। क़ुरान करीम जे हुक्मनि ऐं आयतुनि में तदब्बुर गौर ऐं फ़िक्र जो मौक़ो मिलंदो आहे। अल्लाह ताला फरमायो इन नाशियतल लैल हिय अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला। बेशक रात जो सुम्हण बैद जागण ज़ोर सख्ता ऐं ॻाल्हि खे सिधो कंदड़ा। रात जो जागण नफ़्स लाइ ॾाढो ॾुखियो आहे, पर जो जागे थो उन जा कम सिधा थियनि था। वरी सुबुह जा लम्हा बि ॾाढा क़ीमती आहिनि। रात जे जागण खां पोइ सुबुह जा सहर वारा खुमार अहिड़ा जो इंसान चवे त सुतल हुजां, पर जॾहिं बिस्तर खे छॾींदो आहे त उनजो फज़्ल ख़ुदाबंदीअ में केतिरो हिसो आहे। दोस्तो, अल्लाह ताला फरमायो वल मुस्तग़फ़िरीन बिल असहार, सुबुह जे वक़्तु इस्तग़फ़ार पढ़ण। कानू कलीलम मिनल लैल मा यहजऊन व बिल असहार हुम यस्तग़फ़िरून। रात जो घटि निंड कनि था ऐं सुबुह जो इस्तग़फ़ार पढ़नि था। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, ऐं उहे जेके पंहिंजे पालणहार लाइ रात सजदनि ऐं क़यामनि में गुज़ारनि था। व मिनल लैल फतहज्जद बिही नाफ़िलतन लक असा अन यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। ऐं रात जे कुझु हिस्से में तहज्जुद अदा कर, जेका अव्हां लाइ इज़ाफ़ी इबादत आहे। पक सां अव्हां जो पालणहार अव्हां खे अहिड़ी जाइ ते बिहारींदो जिते सभु अव्हां जी तारीफ़ कंदा। अब दुनिया में हर माण्हू चाहे थो त मुंहिंजी इज़त हुजे, लटे में कपिड़े में इज़त में शोहरत में माण्हू चवनि त वॾो माण्हू आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वॾ माण पोतो में तॾहिं ईंदो, वॾो माण्हू हक़ीक़ी तौर तॾहिं थींदे। इंसाननि जे दिलनि में तुंहिंजे लाइ मुहबत तॾहिं ईंदी जॾहिं ॾींहं जी फ़र्ज़ निमाज़ुनि सां गॾु रात जो तहज्जुद वारी निमाज़ अदा कर। पोइ ॾिस त रब्बुल आलमीन तोखे कीअं थो आला दर्जा अता फ़रमाए। तहज्जुद जो लफ़्ज़ हुजूद मां वरितल आहे। सुम्ही वरी उथण खे हुजूद चइबो आहे। त तहज्जुद उहा निमाज़ आहे जेका निंड मां उथी पढ़ी वञे थी। पोइ मुतलकन रात जी निमाज़ खे बि तहज्जुद चयो वेंदो आहे। इमाम सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमायो त तहज्जुद क़ियामुल लैल आहे। इमाम अहमद बिन हंबल फरमायो क़ियामुल लैल मग़रिब खां पिरे फुटीअ ताईं आहे ऐं तहज्जुद निंड खां उथण खां पोइ आहे। अलक़मा बिन कैस फरमायो त तहज्जुद निंड खां पोइ आहे। तहज्जुद जी निमाज़ पाक पैगंबर मथां फ़र्ज़ हुई ऐं उम्मत मथां नफ़िल आहे। उम्मत मथां फ़र्ज़ न आहे, छो त फ़र्ज़ जो छॾींदड़ गुनहगार आहे। तहज्जुद जो छॾींदड़ हिकु वॾी नेमत खां महरूम इंसान आहे। फ़क़ीह अबुल लैस समरकंदी पंहिंजे तफ़सीर में रवायत आणनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रकातुन फिल लैल खैरुम मिन अल्फ रकातिन फिन नहार। रात में हिकु रकात ॾींहं जे 1000 रकातुनि खां भली आहे। रब्बुल आलमीन फरमायो व मिनल लैल फस्जुद लहू वसब्बिहु लैलन तवीला। ऐं रात जो उन रब लाइ सजदा कर ऐं डिघी रात में उन जी तस्बीह पढ़। दोस्तो, अॼु अगरि अव्हां रात जो बि क़याम करे निमाज़ पढ़ो था त उहो बीहण
क़यामत वारे ॾींहं जो बीहण आसान बनाईंदो। जॾहिं 50,000 साल ट्रामे जी ततल ज़मीन ते उब पेरो बीहणो पवंदो, उन टिघे क़याम खे आसान बनाइण लाइ अॼु रातिनि जो क़याम कयो ऐं अमले सालिह कयो। रात जे जागण वारनि खे जेको जागण इबादत में मज़ो ईंदो आहे, सो गाफ़िलनि खे न निंड में अहिड़ो मज़ो, न अहिड़ो लुत्फ़ जेको मज़ो मुनाजात में यार सां हाल ओरण में आहे। रात जो विच आशिकनि जे महबूब सां मुलाक़ात लाइ आहे। सुबुह जा लम्हा गुनहगारनि जी माफ़ी वठण लाइ आहिनि। रात जा किनारा निमाज़िन जी निमाज़ लाइ आहिनि। यानी रात पंहिंजा किनारा कढंदी आहे त मग़रिब जी निमाज़ अदा कई वेंदी आहे। वरी रात जा आख़िरी किनारा हूंदा आहिनि त नमाज़ फ़जर अदा कई वेंदी आहे। दोस्तो, जॾहिं रात ईंदी हुई त सैयदा राबिया बसरिया रहमतुल्लाह अलैहा कोठे जी छत ते चढ़ी वेंदी हुई। आसमान ॾांहुं निहारे चवंदी हुई त या अल्लाह, आसमान जा तारा ज़ाहिर थी विया, बादशाहनि पंहिंजा दरवाज़ा बंदि करे छॾिया, पर तुंहिंजो दरवाज़ो कॾहिं बंदि न थियो आहे। पोइ मुनाजात कंदे रोअंदे संदसि रात गुज़रंदी हुई। अल्लाह जी दरबार में रोअंदे सजदा रेज़ ऐं इल्तिजाऊं कंदे रात गुज़ारींदी हुई। त मुंहिंजा मौला, रात थी आहे, इंसाननि पंहिंजा बिस्तरा लॻाया, सभु को पंहिंजी खट ते, को हंध ते, को पलंग ते, को एसीअ में, को कखाए घर में आरामी आहे। ओ मुंहिंजा मौला, सभु कंहिं पंहिंजे दरवाज़नि जा कड़ा बंदि कया, लेकिन अरहमुर राहिमीन रब, जॾहिं दुनिया वारनि जा दरवाज़ा बंदि थिया आहिनि, तॾहिं तो रब जे दरवाज़े ते अची इल्तिजाऊं आहूं मनाजातूं कयां थो। मुंहिंजा मौला, मूंखे अता कर जेको मुंहिंजे हक़ में आहे, ऐं मूंखे उन खां दूर कर जेको मुंहिंजे हक़ में न आहे। तूं उन ख़ालिक मालिक खां घुरी त ॾिस। मुंहिंजा दोस्त, के माण्हू अहिड़ा आहिनि जिन ते कोशिश बावजूद बि तहज्जुद नसीब नथो थिए। उनजो छा सबबु आहे? हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हुमा खां इन बाबति कंहिं पुछियो, छो असांखे तहज्जुद जी तौफ़ीक़ नथी थिए? फ़रमायूं, तव्हांजे गुनाहनि तव्हांखे वेहारे छॾियो आहे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खां पुछियो वियो, असां रात जे क़याम खां छो आजिज़ आहियूं? फ़रमाए, तव्हांखे तव्हांजे गुनाहनि करे छॾियो आहे, बंदि करे छॾियो आहे, क़ैद करे छॾियो आहे। हिकु ॿिए सहाबी फ़रमायो त अगरि को रात जे क़याम ऐं ॾींहं जे रोज़नि जी सग सारे नथो सघे त पक ॼाणे त उनखे उनजे गुनाहनि महरूम करे छॾियो आहे। हज़रत हसन रहमतुल्लाह अलैह फ़रमायो, जॾहिं माण्हू खां को गुनाह थी पवे त उहो रात जे क़याम खां महरूम थी पवे थो। कंहिं बुज़ुर्ग फ़रमायो त मूंखां हिकु ख़ता थी पई, जंहिं सबबु मां 6 महीना तहज्जुद निमाज़ खां महरूम रहियुसि। दोस्तो, पंहिंजे गुनाहनि ते सची दिलि सां माफ़ी वठी बख़्शिश तलब कयो में तव्हां तहज्जुद जी निमाज़ पढ़ी सघंदा। जेको माण्हू 5 वक़्त निमाज़ ई नथो पढ़े, सो तहज्जुद जी निमाज़ किथां पढ़ंदो? 5 वक़्त निमाज़ी जे लाइ शर्त आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़ण वारो कहीं नेक अमल में ग़फ़लत करे थो त उन खां तहज्जुद जी निमाज़ क़ज़ा थी वञे थी। पर जेको 5 वक़्त ॾींहं जा नथो पढ़े, मालूम थियो त उहो रहमान जे बाने पासे न आहे, रहमान जे ज़िक्र ॾे न आहे, उहो शैतान जे पासे आहे। शैतान उनखे मना थो करे त ख़बरदार मतां निमाज़ पढ़ी अथई। निमाज़ बा मुलनि जी न आहे, मौलवियुनि जी न आहे, आलिमनि जी न आहे, वलीअनि जी न आहे। निमाज़ अल्लाह जो फ़र्ज़ आहे। निमाज़ अदा करणु क़ुर्ब ख़ुदावंदी आहे। बंदो जॾहिं वांदो थी दुनिया जे कमनि कारनि खां अल्लाह जे घर में ईंदो आहे न, पोइ पंहिंजे पाक करीम सां वेही कचहरी कंदो ऐं उन कचहरी जो नालो ई निमाज़। असीं दुनिया जूं कचहरियूं त कयूं था, पर असां वटि ख़ुदा सां कचहरी करण लाइ वक़्तु कोन्हे, टाइम कोन्हे। पोइ असांजे मथां जेके शामतूं आहिनि, मुसीबतूं आहिनि,
बीमारनि जी सूरत में, माइटनि मिटनि खां बेज़ारीअ जी सूरत में अल्लाह वारनि त असांखे घणो कुझु सम्झायो। असांजे मुर्शिद मुरब्बी हुज़ूर सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जन हमेशह ॿारहा मुराक़बे जे अंदरि फरमाईंदा हुआ, रहो न दम धणीअ खां तूं धार अदा मज ज़िक्र इलाही गुज़ारे अदा, रहो न दम धणीअ खां मिट माइट प्यारा मादर सभु सौट साला ख्वाग बिरादर सभु, मिट माइट प्यारा मादर सभु सौट साला ख्वाग बिरादर सभु, कंदई कोन वफ़ा ॻाल्हि ज़ाहिर सभु, भॼी तोखां थींदा त बेज़ार अदा, रहो न दम धणीअ खां तूं धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ारे अदा, रहो न दम धणीअ खां रही मोहब्बतनि खे अज़ीज़नि में सगन सोटन चाचन करीबन में, है रही मोहब्बतन गे अजीज़न में सगन सोटन चाचन करीबन में, मिट माइट प्यारन ओ शफीकन में, मिट माइट प्यारन शफीकन में हर को मतलब जो आगे यार अदा, रहो न दम धणीअ खां तूं धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ारे अदा, रहो न दम धणीअ खां जेकी ज़िक्र कन मुंहुं मोड़ींदा से तंग दुनिया में गुज़ारींदा, करे अंगोतनी खे ओ जॾहिं उथारींदा, करे अंगोतनी खे जॾहिं उथारींदा, पोइ त रोंदा ज़ारो ज़ारे अदा, रहो न दम धणीअ खां तूं धार अदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ारे अदा, रहो न दम धणीअ खां। असां कॾहिं इहा सोच सोची ई न आहे, ए इंसान आख़िर असां जूं दिलियूं छो ज़ंगजी वियूं आहिनि, मस्जिदूं छो वीरान आहिनि, घर में सुकून छो न आहे, माइट माइटनि खां बेज़ार, भाउ भाउ खां बेज़ार, माउ धीअ खां बेज़ार, पुट पीउ खां बेज़ार, रिश्तनि खे रत जे रिश्तनि खे बाहि लॻी वई आहे, केरु कंहिंजे सहण लाइ तयारु न आहे। ज़रा तो सोचियो छो थियो आहे, उन जो सबबु इहो आहे, हज़रत मूसा कलीमुल्लाह बनी इसराइल रवायत आहे, उन खां कंहिं शख़्स पुछो अल्लाह जे नबी अल्लाह जे कलीम फरमायो जॾहिं अणमुदायता मींहं वसनि समझो अल्लाह तव्हां ते नाराज़, अणमुदायता मींहं वसनि समझो अल्लाह तव्हां ते नाराज़ आहे, ऐं बेवकूफ़ हुक्मरान थियनि तॾहिं बि समझो त अल्लाह तव्हां ते नाराज़। अकुलमंदनि खे छॾे बेवकूफ़नि खे हुक्मरानी मिले, इहो समझो त रब जो नाराज़ पोइ आहे तव्हांजे मथां। ऐं उन खां पोइ कंजूस दौलतमंद बणिजे, कंजूसनि वटि कसीर तादाद में दौलत अचे, इहा बि अल्लाह जे नाराज़पे जी निशानी आहे। त दोस्तो अज़ीज़ो, पाक पालणहार असां खां नाराज़ आहे त असीं उन पाक रब्बुल आलमीन